जय श्री झूलेलाल। अॼु मां महाराज जे भूसावल शहर जे सिंधी कॉलोनी में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। हिन मंदिर जी शुरूआत में ई तव्हांखे पाणीअ जे खूह ते स्थापित भगवान झूलेलाल जी प्रतिमा जा दर्शन थींदा। इन मंदिर जो कुछ हिस्सो इन खूह जे मथां ई ठहियल हो। हिला चई सघूं था हिन मंदिर में प्राकृतिक तौर ते जल ऐं जोत जो संगम आहे। अंदर वञी तव्हांखे भगवान झूलेलाल जा प्रतिमा रूप में दर्शन थींदा ऐं प्रतिमा जे हिक तरफ जल ऐं ॿी तरफ जोत साहिब खे स्थापित कयो वियो आहे। ही 3 मंजिलो मंदिर विशाल सिंधी कॉलोनी में स्थापित है। मंदिर जे पहिरें माले ते विशाल हॉल ठहियल है ऐं ॿिए माले ते कमरा ठहियल आहिनि। वर्तमान में मंदिर खे नयो रंग रूप ॾेई करे विशाल रूप ॾिनो पियो वञे। हिते जी पूज्य पंचायत लाइ ही मंदिर ही मुख्य स्थान ऐं भगवान झूलेलाल ही प्रमुख आहिनि। ही पूरी सिंधी कॉलोनी में कहिड़ो बि घर हुजे पर हर घर जे ॿाहिरि भगवान झूलेलाल जो चित्रण जरूर मिलंदो। एतिरो ई न, मेन चौक ते संत कंवरराम साहिब जिन जी प्रतिमा सभिनि खे पंहिंजी तरफ आकर्षित कंदी आहे। हिकु टाइम ते मूंखे लॻियो मां शायदि पुराणे सिंध में पहुची वियसि। हिते पूज्य पंचायत हिकु नियम भी ठाहियो आहे। कहिड़ी भी शादी हुजे, नाश्ते में 8 व्यंजन, ॾींहं जी रोटी में 12 ऐं राति जी रोटी में 15 खां वधीक व्यंजन न हूंदा, जंहिंमें पाणी, फुल्को ऐं स्टॉल खे भी जोड़ियो वेंदो, जंहिंसां शादियुनि में फिजूल ख़र्च, ॿियो आर्थिक कमज़ोर वर्ग ऐं मजबूत वर्ग में एक रूपता अचे, जेके सभिनि मञियो भी आहे। हिन सिंधी कॉलोनी में तव्हांखे सभी सिंधियुनि टिकाणनि जा दर्शन थींदा ऐं हिन मंदिर जे साम्हूं तव्हांखे भगवान झूलेलाल जे टाइम खां हली अचण वारी गादी जा दर्शन थींदा। चवंदा आहिनि गादीश्वर जा भगवान झूलेलाल सां भाउ जहिड़ो रिश्तो हो।